ॿियो सेठ बराबरि पहुची वियो न? कुझु तकलीफ़ त न थी तव्हांखे? न तकलीफ़ त न थी, पर सेठ ट्रेनूं अॼु बंदि आहिनि, ओला में 750 भाड़ो ख़र्चु करे आया आहियो। त हाणे ईंदो आहे पहिरियों सवाल 1000 रुपए लाइ। हा 1000 जो सवाल आहे न, पहिरियों सवाल त ईअं ई थी वेंदो। हा सेठ स्टार्ट कयो। हा त पहिरियों सवाल, असांजो देश 15 अगस्त जी कंहिं महिल आज़ादु थियो? ए सुबुह, बी मंझंदि जो, सी शाम जो, डी राति जो। 15 अगस्त यार, कहिड़ो सवाल पुछी छॾियो यार। मूंखे त पहिरियों सवाल कटंदुमि घटि में घटि 1000 रुपयो ईंदो, ओला जो ख़र्चु त निकिरंदो, 250 200 बचंदा। हे त करोड़ जो सवाल पुछी छॾी। ॾिसो हाणे मां त कुझु नथो करे सघां, तव्हांखे ॿियो ऑप्शन ॾियांव थो, हिकु लाइफ लाइन तव्हां यूज़ कयो, फोन अ फ्रेंड। हा फोन ॾियांव थो मां। सेठ बैलेंस आहे? अॻे दफ़े तव्हां चयो बैलेंस न आहे, आहे न बैलेंस? ठीकु आहे मां लॻायांसि थो। हेलो, अरे ॿुध त, पंहिंजो हे असांजो 15 अगस्त आज़ादु कॾहिं थियो? हा आज़ादु थियो, पर कंहिं महिल थियो? सुबुह, शाम, राति जो, मंझंदि? छा असुर महिल? अरे असुर महिल ऑप्शन ई कान्हे यार। हलो हलो फोन कटिजी। सॉरी सर, असुर त ऑप्शन आहे ई न। लाइफ लाइन मिले। थैंक यू तव्हां आयो हिते ओला वारो ख़र्चु करे। अरे सेठ कुझु त ॾियो 100 200, घर कीअं वञा हाणे मां? मूंखे लॻो 1000 2000 कटंदुमि पोइ निकिरी ईंदुमि। अथव ॾिसो। सेठ सॉरी, सेठ तव्हां पाण सम्झो, लॉकडाउन टाइम आहे, सम्झो न तव्हां। सेठ महिरबानी।